केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 15 तस्वुरनि जो खाको कंसेप्ट मैप। आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि तस्वुरनि जो खाको कॉन्सेप्ट मैप। कंसेप्ट मैप या कंसेप्ट डायग्राम में जेकी बि असां हिन चैप्टर में कंसेप्ट्स पढ़िया आहिनि असीं उन्हनि खे वारे वारे सां क्लियर कंदा हलंदासीं। असां पंहिंजे हिन बाब में सभ खां पहिरियां कार्बोहाइड्रेट्स पढ़िया हुयासीं। ही हिकिड़े क़िस्म जो मैक्रो मॉलिक्यूल आहे ऐं असांजे खाधे जो अहम जुज़ो पिणु आहे। कार्बोहाइड्रेट्स जे बारे में असां उन जा सोर्सिस पढ़िया हुयासीं। कार्बोहाइड्रेट्स असांखे माखी, फ्रूट्स, वेजिटेबल्स, अनाज जा, फ्रूटनि मां, कमंद, शुगर बीट आहे, चकुंदर, डेयरी प्रोडक्ट्स आहिनि ऐं अनाज या फसलुनि में हासिलु थींदो आहे। चांवर, पटाटा, माखी या फ्रूट जेके बि मिठियूं शयूं ख़ासि तौर ते तव्हां खाओ था या अनाज खाओ था, फ्रूट खाओ था, उहे सभई कार्बोहाइड्रेट सां रिच हूंदा आहिनि। कार्बोहाइड्रेट्स जा असां क़िस्म पढ़िया हुयासीं। कार्बोहाइड्रेट्स में मोनोसेकेराइड, ओलिगोसेकेराइड अची वञनि था। ओलिगोसेकेराइड ऐं मोनोसेकेराइड वाटर सॉल्युबल हूंदा आहिनि ऐं इहे क्रिस्टलीन वाइट कलर में मिलंदा आहिनि असांखे, यानी हिननि जो ज़ाइको बि जेको आहे उहो मिठो थींदो आहे। ऐं पॉलीसेकेराइड जेके आहिनि उहे असांखे मिलंदा आहिनि एमार्फस फॉर्म में, अटे पाउडर जी सूरत में, जंहिंजो मिसाल आहे स्टार्च या सेल्यूलोज। जॾहिं त मोनोसेकेराइड्स में अहम मिसाल आहिनि ग्लूकोज, फ्रक्टोज ऐं गैलेक्टोज। ओलिगोसेकेराइड्स वरी सक्रोज, लैक्टोज ऐं माल्टोज थियनि था। मोनोसेकेराइड्स खे सिंपल शुगर्स चयो वेंदो आहे छो त इहे हिकु यूनिट शुगर मंझां ठहियल हूंदा आहिनि। ग्लूकोज इहो 1 यूनिट शुगर आहे, फ्रक्टोज पिणु 1 यूनिट शुगर आहे। ओलिगोसेकेराइड वरी जेके थियनि था उहे 2 यूनिटनि खां वेंदे 8-10 यूनिटनि ताईं जेके खंडरूं थियनि थियूं उन्हनि खे असां ओलिगोसेकेराइड सॾूं था। जॾहिं त वरी अञा घणा ओलिगोसेकेराइड पाण में मिलंदा आहिनि त उहे पॉलीसेकेराइड्स ठाहिनि था। कार्बोहाइड्रेट्स जा इस्तेमाल, कार्बोहाइड्रेट्स खे असां इंस्टेंट एनर्जी सोर्स तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, जिन में ग्लूकोज जो मिसाल आम आहे। को बि माण्हू जेकॾहिं हाइपोग्लाइसीमिया में वञे थो, उनजी ब्लड शुगर घटिजी वञे थी त उनखे ग्लूकोज खारायो वेंदो आहे त जीअं उनजी ब्लड शुगर जेका आहे उहा मेंटेन थिए। असांजे शुगर लेवल खे मेंटेन करण में, रेगुलेट करण में कार्बोहाइड्रेट्स जो अहम किरदारु आहे। असांजे हाज़मे में कार्बोहाइड्रेट्स तमामु घणी मदद कंदा आहिनि। असांजे कोलेस्ट्रोल लेवल खे कार्बोहाइड्रेट्स घटाईंदा आहिनि ऐं असांखे क्रैम्पिंग वग़ैरह खां बचाइण में असांजो कार्बोहाइड्रेट्स जो अहम किरदारु आहे। ॿियो असां नामियाती मुरकबनि में मैक्रो मॉलिक्यूल पढ़ियासीं प्रोटीन्स। प्रोटीन्स छा आहिनि? पॉलीमर्स आहिनि जेके अमाइनो एसिड्स मंझां ठहियल हूंदा आहिनि। अमाइनो एसिड्स पाण में पेप्टाइड लिंकेज जे ज़रिए गंढिजी वॾा हज़ारनि जी तादाद में जेकी गुच्छा ठाहिनि था, उहे गुच्छा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं प्रोटीन्स हूंदियूं आहिनि। प्रोटीन्स जा ज़रिया जानवरनि मां बि असांखे प्रोटीन हासिलु थींदी आहे, गोश्त मां, मच्छी मां, अंडनि मां, नंढे गोश्त मां, वॾे गोश्त मां ऐं मुर्गीअ मझां। जॾहिं त वरी ॿूटनि मां असांखे दालनि ऐं फरिन या ड्राई फ्रूट्स वग़ैरह थियनि था, उन्हनि मां पिणु असांखे प्रोटीन हासिलु थिए थी। इवन असां जेको खीरु पीअंदा आहियूं उन में पिणु प्रोटीन जो जजो मिक़दारु शामिलु हूंदो आहे। प्रोटीन मझां ई असांजो प्रोटोप्लाज़म ठहियलु हूंदो आहे। प्रोटीन असांजे जिस्म में एंजाइम्स तौर ते कमु कनि था। एंजाइम्स जेकी कैटलिस्ट जो कमु कंदा आहिनि, यानी असांजे जिस्म जे अंदरि थींदड़ जेके बि कीमियाई अमल आहिनि उन्हनि खे स्पीड अप कंदा आहिनि। हाइड्स चमड़े जी जेका इंडस्ट्री आहे, सनत, उहे जेके चमड़ो इस्तेमालु थिए थो शूज़ ठाहिण में, जैकेटूं या लेदर जो जेको बि सामान आहे, उहो समूरो जानवरनि जी खलुनि मां तयारु थींदो आहे ऐं जानवरनि जूं जेके खलूं थियनि थियूं उन्हनि जा लेयर्स मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे प्रोटीन बेस्ड हूंदा आहिनि। जिलेटिन जेका जानवरनि जे हॾनि जे विच में पैदा थींदड़ हिकिड़ो मादो आहे, उहो बेकरी आइटम्स जे अंदरि इस्तेमालु थींदो आहे। असांखे प्रोटीन्स जेको आहे जेका दालनि ऐं फरिन वग़ैरह जी सूरत मां मिले थी, असां उन्हनि खे पंहिंजे खाधे जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। प्रोटीन्स असांजे खाधे जो अहम जुज़ो आहे। नामियाती मुरकबनि में असां टियों मैक्रो मॉलिक्यूल लिपिड्स जो ग्रुप पढ़ियो हुयोसीं। लिपिड्स पॉलीमर्स आहिनि जेकी फैटी एसिड्स ऐं ग्लाइसरोल्स जे मिलण जे करे ठहनि था।
लिपिड्स असांखे जानवरनि जे जिस्मनि मां मखण ऐं गिह जी सूरत में हासिल थियनि था, जॾहिं त ॿूटनि मथां वरी असांखे तेल जी सूरत में हासिल थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते सूरजमुखीअ जो तेल आहे, सरह जो तेल आहे। तेल ऐं चर्ॿी लिपिड्स जा आम फॉर्म्स आहिनि जेके असां रोज़मर्रा ज़िंदगीअ में इस्तेमालु कंदा रहूं था। लिपिड्स जो इस्तेमालु इहो आहे त लिपिड्स इंसान जे लाइ ऐं जानवरनि जे लाइ हाई एनर्जी फूड आहे। एज़ अ फूड ऑयल ऐं घी तौर ते इस्तेमालु थींदो आहे लिपिड। साबुण लिपिड्स मथां ई तयारु थींदा आहिनि ऐं खोड़ सारियूं दवाऊं लिपिड्स मां तयारु थियनि थियूं पयूं। नामियाती मुरकबनि में चौथो क्लास असां न्यूक्लिक एसिड्स जो पढ़ियोसीं। न्यूक्लिक एसिड्स जा ॿ क़िस्म पढ़िया हुयासीं, DNA ऐं RNA, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड ऐं राइबो न्यूक्लिक एसिड। ॿई DNA या RNA असांजे ऐं जानदारनि जे जीव गर्ड जे मर्कज़ में अंदरि थींदा आहिनि। इहे DNA ऐं RNA जीनियाती मालूमात जेका वालदेन खां पंहिंजी औलाद ॾांहुं मुंतकिल थींदी आहे, उनखे हासिल करण ऐं उनखे महफ़ूज़ करण जो कमु कंदा आहिनि। इन्हनि DNA ऐं RNA जो इस्तेमालु इहो आहे त स्टोर एंड पास जेनेटिक इंफॉर्मेशन टू नेक्स्ट जनरेशन्स। नसुल दर नसुल जेका जीनियाती मालूमात थिए थी, उहो DNA ऐं RNA ट्रांसफर कंदो रहंदो आहे। DNA वटि जीनियाती मालूमात कोड्स जी सूरत में महफ़ूज़ थियल हूंदी आहे ऐं DNA RNA खे सिंथेसाइज़ कंदो आहे ऐं पंहिंजी जेनेटिक इंफॉर्मेशन RNA खे ट्रांसफर कंदो आहे। RNA उहा जेनेटिक इंफॉर्मेशन हासिल करे, रिसीव करे, उनखे अंडरस्टैंड करे उन्हनि मूजिबि प्रोटीन्स जी तयारी कंदो आहे। इन ई जीनियाती मालूमात सबबि माण्हूअ जा ॿचा माण्हू थियनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके जानदारनि जूं सूरतूं आहिनि उहे बि इन ई जीनियाती मालूमात जे करे आहिनि जेके नसुल दर नसुल हेठि मुंतकिल थींदियूं हलनि थियूं पयूं। इन खां बाद असां आख़िरी नामियाती मुरकबनि जो ग्रुप पढ़ियो हुयोसीं, विटामिन्स। विटामिन्स खे पहिरियां एक्सेसरी ग्रोथ फैक्टर्स जो नालो ॾिनो वियो। इहे असांजे प्रोटीन्स, लिपिड्स ऐं कार्बोहाइड्रेट्स सां गॾु असांजे खाधे जो अहम ज़रियो आहिनि जेके असांजे जिस्मानी वाध वीज में अहम किरदारु अदा कनि था। विटामिन्स जा हिकिड़ो ग्रुप हुयो फैट सॉल्यूबल, जिन में विटामिन A ऐं विटामिन D ऐं विटामिन K अची वञनि पिया, जॾहिं त विटामिन C जेको आहे उहो फैट सॉल्यूबल कोन्हे को। विटामिन C असांजो वाटर सॉल्यूबल आहे, किताब में ग़लतीअ जे करे फैट सॉल्यूबल में अची वियो आहे। विटामिन असांजो E जेका आहे उहा फैट सॉल्यूबल आहे, यानी A, D, E ऐं K फैट सॉल्यूबल विटामिन्स आहिनि, जॾहिं त वाटर सॉल्यूबल विटामिन्स उहे आहिनि असांजो B कॉम्प्लेक्स ऐं विटामिन C। B कॉम्प्लेक्स विटामिन B जे कॉम्प्लेक्स जे अंदरि 10 विटामिन्स अची वञनि थियूं। वाटर सॉल्यूबल विटामिन्स जेतिरियूं बि वापराइजनि पाणी में ॻरंदड़ हुजण जे करे उहे असांजे जिस्म मां निकाल थी वेंदियूं आहिनि, तंहिंजे करे विटामिन वाटर सॉल्यूबल्स जेके थियनि थियूं उन्हनि जो वाधू मिक़दार कंहिं बि बीमारी जो सबबु नाहे बणिजंदो, जॾहिं त फैट सॉल्यूबल विटामिन्स असांजे जिस्म में जमो थी वेंदियूं आहिनि ऐं इन्हनि जो वाधू मिक़दार असांजे जिस्म जे अंदरि बीमारियूं पिणु पैदा करे सघे थो। विटामिन फैट सॉल्यूबल हुजनि या वाटर सॉल्यूबल हुजनि, उन्हनि जी खोट पिणु असांजे जिस्म में बीमारी पैदा कंदी आहे। इन ई सां गॾु असांजो अॼोको लेक्चर कंसेप्ट डायाग्राम, जंहिंमें असां बायोपॉलीमर्स पढ़ियासीं, हिकिड़ो कार्बोहाइड्रेट्स, ॿियो प्रोटीन, टियों लिपिड्स, चौथों न्यूक्लिक एसिड्स ऐं पंजो विटामिन्स। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।